हिकिड़ो छोकिरो पंहिंजे चाचे वटि आयो। उन छोकिरे जे हथ में हिकिड़ी पुराणी घड़ी हुई जेका काफ़ी पुराणी पई लॻे, जंहिंजा पटा ज़ंगियल हुया, सुयूं बीठल हुयूं, जेको उन जो मथां वारो शीशो हुयो उहो टुटल हुयो। उन छोकिरे पंहिंजे चाचे खां पुछियो त चाचा, मूंखे हीअ घड़ी मिली आहे, ॿुधायो त हिन जी क़ीमत तक़रीबन केतिरी हूंदी, छो त पुराणे ज़माने जी लॻे थो त का नायाब घड़ी आहे। उन चाचे नौजवान खे चयो त वञी साम्हूं वारे लोहर खे ॾेखारे अचो ऐं उन खां पुछी अचो त हिन घड़ीअ जी रक़म केतिरी थो ॿुधाए। उहो नौजवान छोकिरो उन लोहर वटि वियो, लोहर घड़ीअ खे खणी ॾिसी परखे छोकिरे खे ॿुधायो त घड़ी पुराणी आहे, हिन जो लोहो सुठो आहे, उन जे करे हिन जा तोखे मां 200 रुपया ॾेई सघां थो। छोकिरो ॾाढो ख़ुशि थियो ऐं अची पंहिंजे चाचे खे ॿुधायईं त घड़ी हाणे बि 200 रुपया करे थी। छोकिरे जे चाचे उन छोकिरे खे पोइ हिकु लोह ऐं क़ीमती शयूं कलेक्ट करण वारे कलेक्टर ॾे मोकिलियो। चयईंसि त वञी उन खां पुछी अचु त हीअ घड़ी केतिरे जी आहे। जॾहिं उन कलेक्टर वटि पहुतो, उन कलेक्टर उन घड़ीअ खे सुठे नमूने परखियो। जीअं चवंदा आहिनि त हीरे जी परख जोहरीअ खे हूंदी आहे। कलेक्टर उन नौजवान छोकिरे खे ॿुधायो त हीअ घड़ी इंतिहाई क़ीमती आहे, स्विस कंपनीअ जी आहे, 1942 जी आहे ऐं अॼु बि तोखे मां हिन जा 50,000 रुपया ॾियण लाइ तयारु आहियां। छोकिरो इंतिहाई हैरान परेशान थी वियो त इहो कीअं मुमकिन आहे त जेका घड़ी भॻल हुजे, जंहिंखे जो शीशो न हुजे, जंहिंजूं सुयूं बीठल हुजनि, जंहिंजा जेके पटा आहिनि उहे ज़ंगजी विया हुजनि, उहा अॼु बि 50,000 रुपया जी। बिल्कुलु दोस्तो, जीअं चवंदा आहिनि त ओल्ड इज़ गोल्ड। अॼु बि तव्हांखे खोड़ शयूं मुआशिरे में अहिड़ियूं नज़र ईंदियूं जेके कंहिं ज़माने में थोरी रक़म में वरितल हूंदियूं, पर अॼु उन्हनि जी क़ीमत तमामु वॾे पैमाने ते हूंदी, यानी आसमान सां लॻंदी हूंदी। मिसाल जी ॻाल्हि, ट्रामे जूं देगियूं पुराणे ज़माने में हूंदियूं हुयूं जेके कुझु हज़ारनि में माण्हुनि वरितियूं। अॻिते हली जॾहिं उहे जिस्त जूं अची वियूं त उन्हनि खे हज़ारे रुपयनि में माण्हुनि खां फ़रोख़्त कयो हुयो। उनखां पोइ सोन जहिड़ियूं शयूं, जेकॾहिं पुराणे ज़माने जे माण्हुनि हज़ारनि में सोन जो तोलो वरितो हूंदो त हाणे उहो साॻियो सोन लखे रुपयनि में तोलो विकामे थो। असल में हीरे जी परख जोहरीअ खे हूंदी आहे। कंहिंजो केतिरो मयार आहे ऐं कंहिंजी केतिरी लेवल आहे, उहा हर को नथो परखे सघे। तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि, पंहिंजी राय खां कमेंट में ज़रूरु आगाह कंदा।